चांडियो जो एक अहिड़ो शागिर्द जेको पुलिस वारो बि हुयो, ज़ात जो बिरोही हुयो ऐं उन जो नालो आज़िम हुयो। दोस्तो जलाल चांडे जा हज़ारे जेको आहे सो शागिर्द हुया जेके जलाल चांडे जी राग ॿुधी ऐं जलाल चांडे जी हाक ॿुधी इज़त ॾिसी ऐं उन लालच में जेको आहे सो शागिर्दी जी तरफ़ हलिया ऐं ॻाइण जे तरफ़ हलिया। उन्हनि बि सोचियो त जेका जलाल चांडे जी इज़त आहे उहा ई असांजी बि इज़त थींदी। लेकिन जलाल चांडियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो आज़िम बिरोहीअ खे पंहिंजो सॻो ॿधण जे दौरान छा तासुरात बयानु कया ऐं कहिड़ी ॻाल्हि ॿोल थी उहा बि तव्हांखे वीडियो जे सूरत में ॾसींदासीं ऐं उन जे बारे में वधीक असां पंहिंजे वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो आम माण्हू ॿकरियुनि चारण वारा, रेड़नि हलाइण वारा ऐं ॿिया माण्हू त जलाल चांडे जा परस्तार हुया ऐं जलाल चांडे खां सॻो ॿधाइण पंहिंजो हिकु ख़ुशनसीबी सम्झंदा हुया। लेकिन जलाल चांडे जा पुलिस वारा डॉक्टर सभई शौक़ीन हुया ऐं परस्तार हुया। हे आज़िम बिरोही बि पुलिस वारो हुयो दोस्तो ऐं ज़ात जो बिरोही हो। जलाल चांडियो उनखे धागे ॿधण जे दौरान इहे कुझु नसीहतूं कयूं त अदा हिकु त बिरोही ऐं ॿियो वरी पुलिस वारो ई इहो ख़्यालु कजांइ जो फर्मा बरदार रहिजांइ, ईअं न त मुंहिंजो धागो ॿधी ऐं मुंहिंजी पोइ वरी गिला स्टार्ट करी या मूंखां ई अॻिते निकिरण जी कोशिशि करी, ईअं न कजांइ। त पोइ जॾहिं इहे गुफ़्ता जलाल चांडे ॻाल्हाया आज़िम बिरोही जे आॾो त पोइ सभई माण्हू जेके वेठा हुया उन्हनि टहक ॾिना ऐं जलाल चांडियो पंहिंजे शागिर्दनि खे कीअं धागो वटे करे ॿधंदो हुयो। हे मुंहिंजे पुठे पासे हिकु वीडियो हली रहियो आहे, तव्हां ॾिसो त जलाल चांडियो जेको आहे सो हिकु धागो ॿधी आज़िम बिरोहीअ खे ॿाह में ॿधाए पियो ऐं इहो शागिर्दीअ जे तौर ते जलाल चांडे आज़िम बिरोहीअ खे क़बूल कयो ऐं जलाल चांडियो लहराए पियो, भाउ तूं पुलिस वारो बि आहीं, महिरबानी कजांइ, ईअं न त वरी अॻिते हली मसइलो असांजे लाइ पैदा करी। लेकिन ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो हुयो त जलाल चांडे जा खोड़ सारा आशिक़ हुया ऐं जलाल चांडे सां मोहबत कंदा हुया फ़न जी दुनिया में। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।